उज़ैर अल्लाह जो नबी अलैहिस्सलाम तस्लीम बादशाह हुयो बख्त नसर बादशाह। मुल्क मां झेड़ा कंदो माण्हू मारींदो हिक ॻोठ में आयो। ॻोठ ॾाढो सुहिणो ठहियल हो। उन ॻोठ जे माण्हुनि खे क़त्ल करे जायूं ड्राहे। ॻोठ जे ॿाहिरि ॾाढा बाग़ हा। ज़करिया हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम पंहिंजे गॾहड़े ते चढ़ी करे उन ॻोठ में आयो। ॾिसी करे ताजुब मां चई वञ भेणा हेॾो ॻोठ आबाद हो, हे माण्हू सभु मरी विया, बादशाह ख़तमु करे छॾिया ऐं जायूं टही वयूं। बाग़ ॿाहिरों आहिनि। बाग़ जो हीअं चकर ॾेई करे अंगूर कुझु पटियईं। उन अंगूरनि खे लिपोड़े करे उन्हनि मां कुझु पाणी पीतई, कुझु रखियईं। मानी बि गॾु हुयसि ॿधल, गॾड़ीअ खे ॿधी। हीअं ताजुब मां इनकार न हुउसि, इहो अक़ीदो न हुउसि त को बर्बाद थी विया त आबाद न थींदो। अल्लाह जी ज़ात आहे, इंसानी फितरत। हेॾो आबाद हो, बर्बाद थी वियो, आबाद थींदो। हीअं जो सुतो त निंड अची वियसि। इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आहे। सुभान अल्लाह चओ त क़ुरान पढ़ो। फरमाईं त कल्लज़ी मर्र अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा फ़अमातहुल्लाहु मिअता आम सुम्मा बअसा क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम क़ाल बल लबिस्त मिअता आम फंज़ुर इला तआमिक व शराबिक लम यतसन्नह वंज़ुर इला हिमारिक वलिनजअलक आयतल लिन्नास वंज़ुर इलल इज़ामि कैफ़ नुशिज़ुहा सुम्मा नक्सूहा लहमा फलम्मा तबय्यन लहू क़ाल अअलम अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। जेको ॾाढे सुभान अल्लाह चए मूं सां गॾु मदीने हले। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब गॾह वारे नबीअ जो हिननि खे वाक़ियो ॿुधाए। चढ़ी हलियो, अंगूरा जो पाणी पी करे सुतो। फ़अमातहुल्लाहु मिअता आम, असां हुनखे मौत ॾिनोसीं। फ़अमातहुल्लाह, अल्लाह हुनखे मारे। ईअं साईं अब्दुर्रहमान वेठो वॾो आलिम आहियो बुज़ुर्ग, पुछोसि मिअता आम निंड न मियता मौत 100 साल। घणा बाबा? मौत ॾिस सुनी निंड अची। सुम्मा बअसा, उतारियोसि, पुछोसीसि क़ाल कम लबिस्त, उज़ैर घणो वक़्तु थियो अथई? हीअं ॾिसी करे चए थो यौमन औ बअद यौम, ॾींहुं या ॾींहं जो को हिसो। ईअं थियो आहे, सुतो आहे, ॾींहुं यादि। अल्लाह फरमायो न क़ाल बल लबिस्त मिअता आम। अल्लाह तो फरमाए ओ मुंहिंजा नबी उज़ैर तोखे 100 साल गुज़री विया अथई। तौहीद जो बयान कयां, तव्हां मुजाहिद हो। मुंहिंजो मौला हुसैन करबला जे मैदान में इहो तरस ॾेई वियो, मरंदे मरी वञो, बच्चा वञनि, औलाद वञेव, पाणी न मिलेव, मानी न मिलेव, अल्लाह खां सवाइ ॿिए जो सजदो न कजो। सजदो कजो न था ॻाल्हायो, पुकार करिजी। अल्लाह तो फरमाए 100 साल खां बाद में चयोसि 100 साल थी विया अथई। 100 साल? हा साईं 100 साल। फंज़ुर इला तामिक,
दिस पांजे तो मके जेको खणी है मानी वशराबिक पानी अया जो ही करे जो दिठई नौरंगवा जे मदरसे में कलमे वारो मुसलमानो अचण वारो खुदा जी सा जो कसमर फरमाए फंगुर इला तआमिक व शराबिक अल्लाह तो फरमाए ॾिस पांजे तौम दे पांजे पानी दे अल्लाह अल्लाह हिया जो पानी जे ढाकुअ जो ढक्कन जो खोले 100 साल का बाद में भी ये जो नजर अचे जण कहीं हाने बचाए करे रखियो कभी हो रहा तो चाहिए शराब पानी दे दिस लमियत सन्न जी माना सेवरो भी न वरते सेवरो वठंदो न पानी के सेवरो छाबरो सावन पानी में करे करे रखो ता बनी पानी रखो जग में ट्रेनी थोड़ो थोड़ो सावो थींदो 100 साल गुजरी वैसे न मानी खराब थी न पानी खराब थो लमियत सन अल्लाह तो फरमाए वाउज़ुर इलाही मारिक इने नजर तकर अल्लाह अल्लाह रब फरमाए ॾिस तो वारी गडड़ी त नजर कोन थी अचे ये जो नजर गई गडा जो ना निशानी न हो खुदा जी सा जो कसम रब तो फरमाए जने असा कंजे ठहण जो इरादो कंदा हो आए इन्नमा अमरुहु इज़ा अराद शय्यन अन यक़ूल लहू कुन फयकून जे भी शइ जे ठाहिण जो रब तो फरमाए मां इरादो कंदो आहियां चवंदो आहियां थी त पोइ थी पवंदी आहे इहो कंहिंजो इरादो ॻाल्हायो कुन त फयकून गले चार थी वही अलाए कालो हलड़ा आया खुर आया पुछ आयो कन आया हिकड़े सेकंड में अल्लाह जे नबी जी करे सीधी थी रही हां रखे से पड़ा चढ़ियो से गोठ आए मोटी इते घणो वक्त गुजरी से अबा ऐ जने हजरत अलैहि सलाम के अल्लाह ने दे नबी के नबूवत मिलंदी है 40 साल का बाद वध में वधे 40 साल में न 50 का बदो 50 साल हिते जो हिनके अल्लाह डंडो देनी मौत तसा इन जी हयाती जिंदगी वधे पई या चुप करे बी जे अज बुधायो तो वो पक ता तो ही तो जो है समझो था अब उन जी जिंदगी हले पई या ब्रेक लगी वई हाय तो ही दियो अधु मौलवी थी आओ चो सुभान अल्लाह ब्रेक जेका से जाते जे मुझो साईं मक्के का हलिया मदीनो तूर सीना जबल बैतुल मक़दस 7 आसमान 18 साल जी रात थी मिठो मोहम्मद जने वयो रब सा मुलाकात करे मोटी आयो जे जाए ते वुजू कई पानी भी हले पियो जे दरवाजे का क्रॉस के दरवाजो लड्यो कड़ो भी लड्यो पियो आयो पांजे बिस्तरे ते त मोहम्मद जो बिस्तरो भी गरम हो जेका से जाते हले थी त हल बीठी आ त भी हजरत उज़ैर अलैहिस्सलाम जी उम्र भी बीठी रही हिन वरी पुट जने घरों निकतो त पुटन जी उम्र 20 साल घणी बाबा उन जी तो उम्र हले पई न 20 साल हेडो 100 साल सुतो मोटी जो आए त पुटन जी उम्र घणी आई सदको ना बुधायो त सही आई पुटन के पुट जावा उन जी उम्र भी घट में 100 साल लाडे जी उम्र 50 साल वरी पोटन जी उम्र 100 साल पोटन जी उम्र 100 साल इया कुदरत कंजी ओ मुशरिको छा थियो तव आयतल लिन्नास अल्लाह तो फरमा सा मानू जे ला निशानियूं ता ठाई जेके क़यामत के नथा मञन मुझे कुदरत के नथा मञन रब तो फरमा सा जे ला निशानियूं ने जने ने के मारे वरी गडा के भी जिंदा कयो नबी के भी उतारे यार तो मां के क़यामत करण में तका देरी गालेगा थींदी ना गालायो ना जागो जिया जो आयो गडा ते चढ़ी करे गोठ में जो आयो धपे ते चई घिटी ही आ हिन घिटीअ में मुंहिंजो घर ये दरवाजो जो खड़काए
जैनी घरां निकतो हो घर में हिकिड़ी छोकिरी हुई जंहिंजी उमिरि उन टाइम ते 20 साल हाणे उहा कुराड़ी थी वई अखियुनि खां बि माज़ूर जनाब ज़करिया अलैहिस्सलाम दरवाज़ो खड़कायो अंदरां आवाज़ आयो केरु जे बाबा ॾियो ख़बर ही घर उज़ैर जो अंदरां कुराड़ीअ चयोसि भला तूं उज़ैर खे सुञाणींदो आहे छा उज़ैर त अल्लाह जो नबी हुयो गुम थी वियो नज़र कोन पियो अचे 100 साल गुज़री विया अथसि आए भला ॿुध तूं जनाबे उज़ैर नबीअ खे सुञाणींदो आहे छा अल्लाह अल्लाह जनाबे उज़ैर अलैहिस्सलाम दरवाज़े खां बि चयो जल्दी कयो दरवाज़ो खोलियो मां अल्लाह जो नबी उज़ैर पाण मोटी आयो आया जीअं जो आयो अंदर 120 सालनि जी हे 50 साल जो चईंदे ख़बर तूं ज़हरा माई ॾिसे न पई उहा 20 साल वारी छोकिरी ॾिसे न पई तफ़सीर ई लिखियो चई ॿुध तूं ज़हरा चई हा चई अल्लाह जो नबी उज़ैर उहो हो जो हथ खणंदो हो त ख़ाली न मोटंदासि नबीअ जो मौज तूं दुआ घुर तुंहिंजी दुआ ॾिसां कबूल थे मुखे अल्लाह नज़र मोटाए दे जवानी भी मोटी मिले ही त अल्लाह जो नबी हो चई मुंहिंजा मौलाना के नज़र दे उन माईअ के नज़र भी मिली जवानी भी मिली हुअसि उहा माई जनाबे उज़ैर अलैहिस्सलाम जे पुटनि ॾे वई उन जी उमिरि त 120 साल गुज़री वई हुई ॾाढ़ियूं अछूं मथां फिरवां चई हलो अवां जो अबू उज़ैर सलाम आयो अल्लाह अल्लाह ये जो आया ये पिबड़ियों मथे करे चवन था बाबा उज़ैर तू चई हो मां अल्लाह जो नबी उज़ैर आया जी असांजे अबे के खबे कुले जे मथा तिर जो निशान हो ये जो ॾिठो 100 साल गुज़री विया तदियूं गर्मियूं आयूं खुदा जो कसम हो निशान भी कोन रहियो हुयुसि उन्हीं खां बाद में चई असांजे अबे के तौरात याद हो उन टाइम ते तौरात लिखियो हक़ त इहो हो रब जी कुदरत खे समझन हा पर न उन्हनि एॾी मोहबत कई जो चवंदो वकालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह यहूदी